रेती मां ख़बरवास शेयर कंदासीं। रेती वेझो ॻोठ ख़लीफ़ो गुलबेग महर जे प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त स्कूल में इमारत, फर्नीचर ऐं ॿियूं सहूलियतूं न हुजण सबबि कंहिं ॾुखियाऊं पेश थी रहियूं आहिनि। ख़बर मांखे रेती खां ॾेई रहिया आहियूं। रेती वेझो ॻोठ ख़लीफ़ो गुलबेग महर जे प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त स्कूल में इमारत, फर्नीचर ऐं ॿियूं सहूलियतूं न हुजण सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियूं पिया। ख़बर मांखे रेती खां ॾियूं पिया। रेती वेझो ॻोठ ख़लीफ़ो गुलबेग महर जे प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त स्कूल में इमारत, फर्नीचर ऐं ॿियूं सहूलियतूं न हुजण सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियूं पिया। इन ई हवाले सां धरती टीवी जो रिपोर्टर शफ़ी महमूद खोस लाइन ते मौजूदु आहे। जी शफ़ी महमूद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? खींजूअ में स्कूल जी इमारत ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं न हुजण करे शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे घुर कई त ॻोठ ख़लीफ़ो गुलबेग महर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में इमारत ऐं फर्नीचर मुहैया कई वञे। इन हवाले सां उस्ताद जो चवणु आहे त इमारत न हुजण करे ॿारड़ा खुलियल आसमान हेठि पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। इन हवाले सां ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त असांजे स्कूल खे 3 ॻोठ लॻनि था, जंहिं करे ॿारनि जी तादाद बि वधीक आहे। स्कूल में उस्ताद बि मुक़ररु हिकु थियल आहे, जंहिं करे असांजे ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हुननि वज़ीर तालीम ऐं आला अख़्तियारनि खां स्कूल गुल मोहम्मद गुलबेग महर जे इमारत ऐं फर्नीचर फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी, मां तफ़सील ॾिना।